ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा ब्रकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था कि तव्हांखे हिन सृष्टि ते पाट वॼाईंदे हुए सदा असां सभु कुझु खेल खेॾंदे हुए न न्यारो रहण सिखो। माण्हू जीवन में फसी वेंदो आहे। मतिलबु जेकी विनाशी चीजूं आहिनि हुननि खे ई पंहिंजो सम्झी करे हलंदो आहे। कि नंढे ॿार जो कोई खिलौनो टुटी पए त माण्हू चईंदा आहिनि अरे हे त खिलौनो आहे। त उहो ई परमात्मा चाहे नंढा चाहे वॾा असांखे सभिनि खे चईंदा आहिनि कि इहा त विनाशी दुनिया आहे न। इहा दुनिया त विनाशी आहे। इन दुनिया जो त कोई बि चीज कॾहिं बि टुटी सघंदी आहे। या त कि शरीर बि विनाशी आहे न। कंहिंजो बि कोई बि चीज स्थाई थोड़ी रख सघी। सिर्फ़ु हिकु आत्मा ऐं परमात्मा, हिकु आत्मा ऐं परमात्मा ऐं इहे जेका तत्व आहिनि, तत्व बि सदा ई रहंदा आहिनि पर मेरा थी वेंदा आहिनि, ख़राब थी वेंदा आहिनि, लेकिन विनाश न थींदा आहिनि। ख़तम न थी वेंदी आहे कोई चीज। जो शरीर त शरीर खे जॾहिं आत्मा शरीर छॾंदी आहे त जलाए ॾींदा आहियूं त पंज शरीर जो पूरो ई पुतलो ई ख़तम थी वेंदो आहे न। कोई बि चीज खे अगरि असां जलाए छॾूं, कोई बि चीज टुटी पए, भले ओड़ी चीज ॿी अची वञे लेकिन उहा चीज त टुटी वई न। उहे शरीर बि भले उहा आत्मा ॿियो शरीर वठी अचे त ये इंसान खे पंहिंजी सोच खे बदिलणो आहे न। भई असांखे इहे थोड़ी कि असांखे शरीरनि सां प्यार न करणो खपे। परमात्मा चवनि था कि शरीर बि विनाशी हूंदो। अॼु उहा ई आत्मा ॿिए शरीर में अचे थी त माण्हू अगरि ॾिसो असांखे कंहिंसां प्यार हूंदो आहे। माण्हू अॼुकल्ह उन्हनि जे गुण, उन्हनि जी विशेषतायूं, इन्हनि सां प्यार हुजणो खपे। इहे असांखे सुठा लॻणा खपनि। शरीर सां न। भई आत्मा हुन शरीर जी मुख सां कीअं ॻाल्हाए थी, कीअं ॾिसे थी, कीअं कमु करे थी, हुनमें छा छा गुण आहिनि, छा छा विशेषतायूं आहिनि, इहे असांखे ॾिसणो खपे। उहो ई आत्मा जॾहिं ॿियो शरीर वठी करे अगरि असांजे साम्हूं अचे त हुन ई आत्मा खे असां कीअं पहचाने सघंदा आहियूं उहा ई आत्मा आहे। अगरि हुनजो ॾिसण, वेहण, खाइण, पीअण, हलण, हुनजी विशेषतायूं, हुनजा गुण अगरि ओड़ा ई हूंदा आहिनि त मतिलबु इहा उहा ई आत्मा आई आहे। त बाबा चवनि था कि दुनिया में माण्हू ईअं नथो ॾिसे। दुनिया में माण्हू छा थो ॾिसे? शरीरनि खे ॾिसे थो। शरीरनि सां प्यार थो करे न। कि चए थो असांखे ओड़ो ई शरीर खपे, उहो ई खपे। पर बाबा चवनि था कि शरीरनि सां प्यार न रखिणो असांखे आत्मा जी विशेषताउनि सां प्यार रखिणो आहे। आत्मा कीअं हर कर्म करे थी, कीअं पाठ वॼाए थी, कीअं असां सां संबंध निभाए थी, कीअं असांजो ध्यानु रखे थी, उहो असांखे ध्यानु रखिणो आहे। त हिन सां छा थींदो कि कंहिंजो बि शरीर ख़तम थींदो त असांखे दुख न थींदो। अॼु माण्हुनि जो शरीर ख़तम थी थो वञे त मनुष्य आत्मा खे दुख थिए थो न। छो जी माण्हू शरीरनि सां प्यार करे वेठो आहे। त बाबा चवनि था कि विशेषताएं। हाँ तारा बहन सुनोगे क्या? हाँ। त बाबा चवनि था कि असांखे
ये ही त परमात्मा असांखे इहो ही ज्ञान ॾियण आयो आहे। इहो ही ऊच ते ऊच ज्ञान जो कि परमात्मा ही ॾेई सघंदो आहे, उहो बि हिकु बार ई असांखे मिलंदो आहे। ऐं उहो बि परमात्मा हिन समय ही अची करे इहो ज्ञान ॾींदो आहे जंहिंसां असां आत्माउनि जी सदगति थी वेंदी आहे। सर्व जो सदगति दाता आहे न हिकु परमात्मा ही आहे। चाहे कोई चए असां हिंदू धर्म जा आहियूं, मुस्लिम धर्म जा आहियूं, सिख धर्म जा आहियूं, असां ईसाई आहिनि, लेकिन विश्व में सर्व आत्माउनि जो उद्धार सदगति करण जो कमु भगवान जो ही आहे, उहो कोई बि न वठी सघंदो आहे। ऐं सभी धर्म वारनि जो उद्धार करण वारो परमात्मा आत्माउनि जो उद्धार कंदो आहे। भगवान इहे न ॾिसंदो आहे इहे मुस्लिम धर्म जी आत्मा आहे, उहो त चईंदो हीअ आत्मा आहे, मूंखे त हिन जो उद्धार करणो आहे, बसि हिन जी सदगति करणी आहे। सदगति अर्थात हिनखे सुख शांति जी राह ॿुधाइणी आहे। त परमात्मा असांखे सुख शांति जी राह ॾेखारण लाइ इहो ही असांखे ॿुधाइण आयो आहे कि देह सां न आत्मा सां प्यार करो, रूहानी प्यार रखो, हिक ॿिए में जिस्मानी प्यार न रखो, छो जी जिस्म भी विनाशी आहे न। सोचो असांजो ये शरीर ठहींदो कंहिंसां आहे, असांजो ये शरीर ठहींदो कंहिंसां आहे, गंदगी सां ठहींदो आहे न। अहिड़ी गंदगी सां ठहिण वारी चीज सां प्यार करे वेठा आहियूं। बल्कि असांखे ये सोचणो खपे हिन शरीर जे अंदर आत्मा वेठी आहे। अगरि ॾिसो कई माण्हू न भले शिकल सां सुठा न हुजनि, भले कारा कोयला जहिड़ा हुजनि, लेकिन उनजो व्यवहार ॾाढो सुठो हूंदो, त माण्हू चई न इहा शरीर शिकल ते न वञो, हिनजे स्वभाव व्यवहार ते वञो। त बाबा बि असांखे ईअं चवनि था कि कंहिंजी बि शिकल ते न वञो। अॼु माण्हू केरु सुठो आहे, शरीर सुठो आहे, उन्हनि जो फीचर्स सुठा आहिनि, चेहरे जा कपिड़ा आदि सुठा आहिनि, त सोचदा आहिनि इहे ॾाढो सुठो आहे, इहे वॾे घर जो आहे, केॾो स्मार्ट थो लॻे, केॾो सुठो थो लॻे, केॾो गोरो आहे। त इहे अगरि तव्हां ॾिसो था न त इहे जीअं उहो ई ॾिसण थी वियो जीअं तव्हां सांप खे था ॾिसो। सांप जे मस्तक में मणी चमकदी आहे न कंहिं कंहिं सांप में, त मणी ते नज़र वेंदी न। सांप में बि अगरि उहो मथे मणी नज़र ईंदो त मणी ते नज़र वेंदी आहे, सांप ते न। बाबा चए थो ईअं ही न आत्मा जो हिन शरीर रूपी सांप में आत्मा वेठी आहे न, भगवान चईंदो आहे इहो शरीर तव्हांजो न सांप जहिड़ो आहे। अगरि तव्हां शरीर सां प्यार था करो त सम्झो तव्हां सांप सां प्यार था करो। हिन सांप जहिड़े शरीर में आत्मा वेठी आहे, हिन भ्रुकुटी जे विच में, हुन मणी खे ॾिसी करे ॻाल्हायो, मां हिन आत्मा मणी सां ॻाल्हायां थी। त हिन सां छा थींदो? बाबा चवनि था हिन सां छा थींदो कि असां हुनजे शरीर खे न ॾिसी आत्मा खे ॻाल्हाईंदासीं। सम्झो कल्ह हुन आत्मा शरीर छॾे त असांखे रोइण ईंदो? असां चईंदासीं अरे मां त आत्मा पंहिंजो पुराणो शरीर छॾे, चलो ठीकु आहे, हाणे आत्मा जेसि ताईं नयो शरीर मिले हुनखे, पोइ असां हुनजे लाइ ॿियो ई प्रार्थना कंदासीं, भई भॻवान उहा आत्मा ॾाढी सुठी हुई, हुनखे जल्दी ॿियो शरीर ॾियो, उहो मूंसां अची करे मिले वापसि सां, मूंखे ॾाढो कमु आहे हुन सां। आत्मा जो गुण, आत्मा जा विशेषता त आत्मा में ई आहिनि न। सिर्फ़ु आत्मा छा छॾियो अथई? शरीर छॾियो अथई। जे शरीर सां उहो तव्हां सां मिलंदी हुई, ॻाल्हाईंदी हुई, संबंध में ईंदी हुई, उहो आत्मा रूपी मणी उहो शरीर छॾे, छो जो हुनजो शरीर बीमार हुयो या ख़राब थी वियो हुयो, या कारण अकारे कहिड़े बि कारण हुनजो शरीर ख़राब थी वियो, त असांखे रोइण न ईंदो। ॿियो ई असां प्रार्थना कंदासीं जल्दी हुनखे ॿियो शरीर रूपी घर मिली वञे। भई अगरि असांजो हुन सां हिसाब किताब, अगरि असां हुन आत्मा सां प्यार कंदा आहियूं, उहा आत्मा ॾाढी सुठी आहे,
त वो ॿियो शरीर वठी करे अवश्य ई पाठ वॼाईंदी, हर आत्मा वॼाईंदी, सुठी या बुरी। त ईअं सोचो अगरि सभु माण्हू ईअं करनि त 12 ॾींहं वेहींदा? माण्हू त ईअं ठाहे छॾींदा आहिनि, 12 ॾींहं वियो, पोइ वरसियूं मल्हायो, पोइ फलानो फलानो करो। पर हिन सां छा थींदो? हिन सां कुझु थींदो थोड़ी आहे। उहा आत्मा त वई, ॿियो ई हुनजे लाइ 12 ॾींहं एतिरी जोर सां प्रार्थना करो कि जल्दी जल्दी हुनखे ॿियो शरीर मिली वञे। उनखे चओ भई असां जो ग़लती थी वई, मूंखे माफ़ कर, हाणे तूं जल्दी सां ॿियो शरीर वठी करे वापसि असां सां गॾु अची करे खेॾ, असां सां गॾु अची करे पाठ वॼाए। इहो सुठो या सिर्फ़ु हुनजी यादि में, पुराणो शरीर जी यादि में माण्हू सालो साल दुखी थो थिए, परेशान थो थिए। त बाबा असांखे परमात्मा चईंदो तव्हांजी सदगति तॾहिं ई थींदी, तव्हांजो कल्याण तॾहिं ई थींदो जॾहिं तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झंदव, ये शरीर न। जॾहिं तव्हां सम्झंदव मां आत्मा हिन शरीर में वेठी आहियां, मां आत्मा ई सभु कुझु कमु करां थी, इहे बि सभु आत्मायूं आहिनि मुंहिंजे आसपास वारी, ऐं असां सभु आत्मायूं सुठी आहियूं, कि मन में पको करे छॾो कि असां सभी आत्मायूं सुठी आहियूं, हिकु बाप जी संतान आहियूं। भले कंहिंमें कहिड़ी बि अवगुण हुजनि, बुराइयूं हुजनि, लेकिन त बि हुनजी अच्छाई खे ध्यान में रखी करे चओ इहा आत्मा ॾाढी सुठी आहे, चलो उहे ईअं कंदी आहे, बसि ॿियो असांखे पतो न आहे। हाणे नल ठीकु करण वारो जेको ईंदो आहे, असां त चईंदासीं न बसि असांखे कुझु पतो न आहे, इहे असांजो नल ठीकु करे वेंदो आहे, बाक़ी छा कंदो आहे पतो न आहे। उहा ई हर हिकु आत्मा में कोई न कोई विशेषता हूंदी आहे। तव्हां सोचो असांखे त इहो पतो आहे भई आत्मा हिन ॻाल्हि में सुठी आहे, बसि ॿियो असांखे पतो न आहे। त हिन रीति बाबा चवनि था कि हिन रीति अगरि असां पाठ वॼाईंदासीं त जीवन में सदा असांजो बि कल्याण ऐं ॿियनि जो बि कल्याण। ॿियो बाबा असांखे चवनि था कि जॾहिं असां आत्मा खे ॾिसण जो अभ्यास कंदा आहियूं न, भई त आत्मा आहे, त शरीर सां ॻाल्हाए थी, त असांजी आत्मा जो पीउ केरु आहे? परमात्मा। त परमात्मा बि यादि अची वेंदो, ऐं मां आत्मा परम धाम जी रहण वारी, परमात्मा मुंहिंजो पीउ, मां परमात्मा बाप सां गॾु हिन सृष्टि ते पाठ थी वॼायां, ये सभु बि आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, असां सभु आत्मायूं हिते खेल था खेॾूं। खेल खेॾंदे खेॾंदे कंहिं आत्मा जा अगरि कपिड़ा ख़राब थी वेंदा आहिनि, फटी वेंदा आहिनि, त हुनखे ॿियो कपिड़ो पाइणो खपे न। ईअं असां सभु आत्मायूं हिते खेल था खेॾूं। खेल खेॾंदे खेॾंदे कंहिंजो शरीर रूपी कपिड़ो पुराणो थो थी वञे, कंहिंजो शरीर रूपी कपिड़ो फटी थो वञे, केरु खेल खेल में हारजी थो वञे त पंहिंजे शरीर रूपी कपिड़े खे ई ख़तम थो करे छॾे, मतिलबु फाड़े थो छॾे, कंहिंजो छा कंहिंजो छा। त असां त हिते खेल था खेॾूं न, केॾो सहज रीति आहे। अगरि तव्हां इहे सॼो ॾींहुं सोचो कि मां सुबुह खां राति ताईं हिन शरीर रूपी कपिड़े में वेही करे, शरीर रूपी कपिड़ो पाए करे मां हिते खेल थी खेॾां, कॾहिं मां रोटी थी पचायां, कॾहिं मां सनानु थी करां, कॾहिं मां घर जो कमु थी करां, कॾहिं मां कंहिंसां ॻाल्हायां थी, कॾहिं मां छा थी करां, इहे सभु मां खेल थी खेॾां। खेल शब्द ॿुधण में ई केॾो मज़ो ईंदो आहे न, माण्हू खे ख़ुशी थी वेंदी आहे, अच्छा खेल था खेॾूं। त ऐं असां ईअं सोचूं अरे मूंखे ईअं कमु करिणो आहे, मूंखे ईअं कमु करिणो आहे, मूंखे ईअं कमु करिणो आहे, ईअं हूअं, त ॾाढो भारीपन लॻंदो आहे, बोझ लॻंदो आहे, मूंखे ॿारनि खे उथाइणो आहे, ईअं करिणो आहे। न असां त खेल था खेॾूं। इहे बि नंढा ॿार आहिनि, इहे अञा पंहिंजे पाण उथी नथा सघनि, कमु नथा करनि, त मां हिननि जी मदद थी करां। मां न सम्झो ख़ुदि खे पीउ न सम्झो, ख़ुदि खे ससु न सम्झो, मां हिते खेल थी खेॾां। इहे बि आत्मा सम्झो, तव्हांजे घर नयो ॿार पैदा थियो आहे, चो इहे बि आत्मा आई आहे पंहिंजो शरीर वठी करे नयो। पहिरियों उहा ई आत्मा पुराणे शरीर में हुई,
हाणे उहे ई आत्मा तव्हांजे घर में नयो शरीर वठी करे आई आहे। अलाए तव्हांजे परिवार जी आहे या ॿिए परिवार जी बि हूंदी, तव्हां सां हिसाब किताब हूंदो त आई आहे नयो कपिड़ा शरीर ॿिए कपिड़ा पाए करे। त असां हाणे हिन सां बि खेल खेॾंदासीं, इहे बि असां सां खेल। बसि खेल खेल में न कंहिंखे डांटो मारो न, इहे ध्यानु रखो। कंहिंसां दुश्मनी न करो, कंहिंखे किरायो न। माण्हू खेल खेल में हिक ॿिए खे किराईंदा आहिनि न, टंग अड़ाए करे। त ईअं न करो, कंहिंजे जीवन में रुकावट न विझो। भले तव्हांजी धीउ आहे, पुटु आहे, नुंहुं आहे, केर बि आहे न। अॼु तव्हां सोचो मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजी धीउ आहे, न मुंहिंजो पुटु धीउ ईअं ई करे जो मां चाहियां थी, न ईअं छो। उहो खेल थी केॾे, हुनखे जीअं सुठो थो लॻे। तव्हां बसि इहो ध्यानु ॾियो की उहा कुझु ग़लति स्टेप न खणे, बाक़ी तव्हां हुनखे सही राह ॾेखारियो। ईअं थोरी मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजी नुंहुं आहे त मां जीअं चवां थी उअं ई कर, न। असां सभु खेल था खेॾूं न। त हिक ॿिए खे ॿुधाए करे, हिक ॿिए सां मिली जुली करे खेल खेॾंदासीं त सुठो लॻंदो न। ऐं असां कंहिंखे रोकंदासीं, कंहिंखे टोकंदासीं, कंहिंखे कुझु खेॾण न ॾींदासीं त उहो तव्हांजो बि, तव्हां सां बि दुश्मनी करे वेंदो। भले तव्हांजा धीउ पुटु नुंहुं छो न हुजनि, ससु छो न हुजे। जंहिंखे जो खेल खेॾणो आहे खेॾण ॾियो न, हुननि जो पार्ट आहे। हर आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। असां सभु आत्मायूं हिते खेल था खेॾूं। असांजो सुबुह खां राति ताईं पंहिंजो पंहिंजो पार्ट भरियल आहे। हाणे असांजी आत्मा में इहो पार्ट भरियल आहे, असांखे कमु करिणो आहे, असां कंहिंखे चऊं न तूं न कर, अरे हुनजी आत्मा में पार्ट आहे, उहो हिनखे करिणो अथसि। तव्हां चओ न ईअं कीअं, असांजो धर्म, असांजी मर्यादायूं, असांजो फलानो फलानो, असांजा वॾा ईअं कंदा हुया, नंढा ईअं कंदा हुया। अरे हुन आत्मा जो पार्ट अथसि। कोई कंहिंजे हीअं घर जन्म वठंदो आहे भई, पोइ हुनजो अगरि संन्यास करण जो पार्ट हुजे त हाणे हुनजो ड्रामा में पार्ट ई आहे, हुनखे इहो ई खेल खेॾणो। तव्हां चओ न ईअं न, ईअं न। हुनजो पार्ट आहे भई उहो वॾो, हुनजो शरीर वॾो थी करे हुनखे इहे कमु करिणो ई आहे। तव्हां चओ न असांजे घर में ईअं न थींदो। अरे तव्हांजो घर वियो अलाए काॾे, हिते त आत्मा पाठ थी विझाए न, परमात्मा जो ॿार आहे। हिते परमात्मा जो ड्रामो थो हले 5000 साल जो हिन सृष्टि चक्कर में। हुनजो हुनमें पार्ट आहे। तव्हां चओ न मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजी नुंहुं आहे, मुंहिंजी ससु आहे, फलानो फलानो, ईअं न कंदी। कीअं न कंदी? जंहिंजो जो पार्ट आहे उहो कंदो ई सही। पोइ तव्हां केतिरो बि न करो। तंहिंखां सुठो सम्झी वठो भई हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। हर हिकु चीज विनाशी आहे। हर हिकु जो शरीर बि विनाशी आहे। हर आत्मा खे पंहिंजे हिन शरीर में वेही करे पंहिंजो पार्ट वॼाए करे पोइ हुनखे ॿियो शरीर वठिणो ई आहे। हुनमें तव्हां रो, चाहे कुझु बि करो, चाहे टेंशन करो, चाहे कुझु बि करो, हर आत्मा खे पंहिंजो पंहिंजो कर्म जी भोगना भोगणी आहे। अगरि कोई आत्मा पिछले जन्मनि में बुरा कर्म करे आई आहे त हिनखे हिन जन्म में भोगणो ई आहे। हीअं थोरी तव्हांजो पुटु धीउ आहे, तव्हांजे परिवार जो आहे त हुनखे ओड़ो दुख न ईंदो। अगरि हुनखे ओड़ो दुख ॾिसणो आहे त उहो दुख ॾिसंदो ई सही। हा, इहे करे सघंदा आहियूं की अगरि असां पंहिंजे हिन जन्म में या हमेशा अगरि असां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं न, भॻवान खे मथे यादि कंदा रहंदव त असां हाणे अगरि तव्हां सुठा कर्म कंदव, भॻवान खे बि यादि कंदा रहंदव त पिछले जन्मनि जी जेकी भोगना आहे उहा घटि थी सघंदी आहे। जासी परमात्मा खे निराकार रूप में यादि कयो, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे त ख़तम बि थी सघंदी आहे। परंतु जॾहिं असां यादि करूं, जॾहिं असांखे माण्हुनि जी दुआयूं मिलनि, अॼुकल्ह माण्हू पंहिंजे जीवन में कंहिंखां दुआयूं वठे ई न। हर हिकु ॿिए खां बदुआ ई थो वठे। ॾिसो सुबुह खां राति ताईं तव्हां केतिरी दुआयूं था वठो हिक ॿिए जी। तव्हांखे घणा माण्हू चवनि था इहे सुठा आहिनि, हिननि जो भलो थिए, चवनि था। अॼु घर में मायूं ईंदियूं
माइन सां अगरि तव्हां सुठी रीति व्यवहार न करो, उहे अचनि थियूं कमु करण, तव्हां हुनखे पैसा था ॾियो, हिन में असां हुनखे डांटूं छो, उल्टो सुल्टो छो चऊं, हुनखे अहिड़ी दृष्टि सां छो ॾिसूं, इहे कमु करण वारी माई आ, असां त वॾा आहियूं, इहे ग़रीब आहिनि वीचारा। न, उहो त पंहिंजो पंहिंजो कमाए करे खाइनि था, ॿियो ई सुठो आहे न, ॿियो ई सुठो आहे, हुनजो उहो ई कमाई जो साधन आहे। त असांखे सुबुह खां राति ताईं अहिड़ा कर्म करणा खपनि कि तव्हांखे हर हिकु माण्हू दुआयूं ॾे, हर हिकु माण्हू चए हिन जो भलो आहे। भले कोई तव्हां सां घर में चाहे ॿाहिरि कोई दुश्मनी छो न रखी वेठो आहे, कोई तव्हांजो बुरो ई बुरो थो करे, बुरो ई बुरो थो सोचे, त बि असांजो सुबुह खां राति ताईं इहे ई लक्ष्य हुजणो खपे कि असांखे सदा अहिड़ा कर्म करणा आहिनि जंहिंसां मूंखे दुआयूं मिलनि, मुंहिंजे हर संकल्प बोल कर्म सां इहे अहिड़ा हुजनि, हर संकल्प बोल कर्म कि साम्हूं वारो चए कि हिन जो भलो थिए। इहे परमात्मा असांखे चवनि था ईअं कर्म करो। हिन सां छा थींदो, जो इहे थींदी आहे न असली कमाई। अॼु माण्हू सोचे थो मां पैसो कमायां, सॼो ॾींहुं सुबुह खां राति ताईं पैसो कमाइण, इहा कमाई जे पुठियां पइजी वियो आहे न माण्हू, पैसे कमाइण जी भाई पैसे कमाइण जी कमाई जे पुठियां आहे। इज्जत कमाइण जी पुठियां पइजी वियो, पोइ हुनमें असांजी ॾाढी इज्जत थिए, असांजो ॾाढो नाम मान शान थिए, त कूड़ जो बि सहारो वठी वठे। लेकिन असांखे परमात्मा चईंदा आहिनि कि उहो बि विनाशी आहे। अॼु तव्हां कूड़ पाप सां तव्हांजी इज्जत बि, तव्हांजो नाम बि थी वियो, तव्हां पैसो बि कमाए छॾियो, पर जॾहिं तव्हां शरीर छॾण वारा हूंदव, असांजी आत्मा जॾहिं शरीर छॾण वारी हूंदी, त आत्मा त पंहिंजो शरीर ई न खणी वेंदी आहे। पैसो त परियां जी ॻाल्हि आहे, नाम मान शान त परियां जी ॻाल्हि आहे। नाम मान शान केसि ताईं रहे, जेसि ताईं तव्हांजो उहो शरीर आहे। ऐं अगरि आत्मा सुठा कर्म करे सच्चाई सां, अॼु तव्हां कूड़ सां पंहिंजे हिन शरीर में वेही करे, हिन शरीर जे कारण तव्हांजो नाम मान शान आहे कि हा फलानो ॾाढो सुठो हुयो, लेकिन अगरि असां कूड़ सां सच्चाई नाम कमायो हूंदो न, त असांजी आत्मा कुझु बि न खणी वेंदी आहे। असांजो भले ई देह जे रीति माण्हुनि जे साम्हूं नाम हुजे, लेकिन अंदर आत्मा खे पतो हूंदो आहे मां इहे कूड़ सां कमु कयो आहे, त उहो ॿिए जन्म में कुझु न खणी वेंदी आहे, पंहिंजे ॿिए जन्म जे लाइ कुझु बि न खणी वेंदी आहे, पोइ हितां जी हितां ई रहिजी वई। अगरि असांखे ॿिए जन्म जी, मां आत्मा शरीर छॾां ऐं मूंखे ॿियो जन्म बि सुठो मिले, ॿिए जन्म में तव्हांखे जो खपे तव्हांखे मिली सघंदो आहे। कीअं? सुठा कर्म करे। ॾिसो, हिन दुनिया में बि अगरि राजा कोई हूंदो त कीअं ठहींदो आहे? दान पुण्य करण सां। पंहिंजे हिन जन्म में तव्हां जेतिरो दान पुण्य कंदव, ओतिरो तव्हांखे ॿिए जन्म में तव्हां राजा ठही वेंदव। त बाबा चवनि था कि कर्मनि जे अनुसार ई असांजो जीवन हूंदो। अॼु कोई ॿार काथे थो जन्मे, कोई ॿार काथे थो जन्मे, के जन्म ते ई ईअं थो मिले। माण्हू त चईंदा ॾिस माण्हू पंहिंजी धीअ पंहिंजे पुट खे केॾो करनि था न, अरे उहो आत्मा पंहिंजो भाग्य खणी आई आहे। अॼु कोई ॿार जन्म ते ई मार खाईंदो आहे, त उहो पंहिंजे कर्मनि अनुसार मार खाए थी। ऐं कोई ॿार जन्म ते ई कंहिंजी पालना ॾाढी सुठी थींदी आहे, कोई मार ई न खाईंदो आहे, त उहो हुनजा कर्म पिछले जन्म जा। हीअं थोरी असां चऊं कि न असांजे ॿारनि खे हिननि मारियो, ख़ुदि जे ॿारनि खे सुठी रीति पालनि। ईअं थींदो आहे न कई बार घरनि में, कई माण्हू चवंदा आहिनि ॾिस असांजे ॿारनि खे त ईअं मारनि पिया, ख़ुदि जे ॿारनि खे ॾिस केॾो प्यार सां था संभालनि। त तव्हांजे ॿारनि जा कर्म, हुननि जो लहिणो ॾियणो हूंदो। त इहे सभु कर्मनि जी ॻाल्हि हूंदी आहे। अगरि असां कर्मनि जी ॻाल्हि सोचे छॾूं, सम्झी वठूं, त कोई सुठो बुरो ईअं न लॻंदो, सभई सुठा आहिनि,
सभी पंज पंज पार्ट, आत्मा पंज पंज सभी पार्ट एक्यूरेट था जान। शरीर के ॾिसदे हुए न ॾिसो, सदा ॾिसो ये आत्मा आई, ये आत्मा हीअं कर्म करे थी। अच्छा, मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे समृद्ध संकल्प द्वारा जमा जो खातो वधाइण वारा होली हंस था। बाबा चवनि था जीअं हंस कंकड़ ऐं रतन खे अलॻि कंदो आहे न, ईअं तव्हां बि कहिड़ा फालतू संकल्प आहिनि, कहिड़ा सुठा संकल्प आहिनि, ईअं परखो। ॾिसो कोई वॾो माण्हू हूंदो आहे न, हुनखे कुझु बि खाराईंदा आहिनि त पहिरियों टेस्ट कंदा आहिनि। त ईअं बाबा चवनि था तव्हां त मुंहिंजा ॿार केॾा वॾा आहियो, त हमेशा परखो कहिड़ी ॻाल्हि कहिड़ो संकल्प सही आहे कहिड़ो न आहे। ईअं न जो आयो हुनमें पंहिंजे मन खे विझी करे छॾो। कॾहिं कॾहिं सुठा संकल्प ईंदा आहिनि, कॾहिं कॾहिं फालतू संकल्प ईंदा आहिनि। सुठा संकल्प ईंदा आहिनि ऐं असां हुनखे सोचे करे हलंदा आहियूं त असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, लेकिन उहो थी थोड़ी सघंदो आहे। जेके माण्हू चवंदा आहिनि अरे इहे त सपना ई ॾिसी रहंदी आहे, ख़्याल ई कंदी ॾिसी रहंदी आहे, कुझु थींदो न आहे। थी बि सघंदो आहे, लेकिन असांजो टाइम वेस्ट केॾो थींदो आहे। हुन ई ख़्यालनि में माण्हू रहंदो आहे, अलाए कहिड़ी दुनिया में, माण्हू चवंदी अलाए कहिड़ी दुनिया में रहंदी आहे। त बाबा चवंदा आहिनि कि चलो ठीकु आहे, त तव्हांखे संकल्प बि आयो, ख़्याल बि आयो, त उहो प्रैक्टिकल में करो न। वो प्रैक्टिकल में कंदा न आहिनि माण्हू सुठा सुठा, जेका बि त आयो चलो ठीकु आहे आयो त करो, करण में ज़ीरो। ऐं कॾहिं फालतू संकल्प आयो त माण्हुनि जो मूड ई ख़राब थी वेंदो, एॾो सोचंदा आहिनि कि मूड ई ख़राब थी वेंदो। त बाबा चवनि था कि कहिड़ो फालतू संकल्प आहे, कहिड़ो सही संकल्प आहे, यथार्थ निर्णय करे पोइ बुद्धि द्वारा जजमेंट करो, मन में हुनजे बारे में बि वीचार करो। अगरि ठीक संकल्प न आहे त हुनखे छॾे छॾो न, हुनखे बुद्धि में ग्रहण न करो। त बाबा चवनि था कि हाणे ॾाढो व्यर्थ सोचियो, ॾाढो ॻाल्हायो, ॾाढो कयो, हाणे व्यर्थ जो खातो समाप्त करो। बाबा चवनि था हाणे व्यर्थ जो खातो समाप्त करो, सदा सुठा संकल्प करो, सुठा बोल बोलो, सुठा कर्म करो, त असांजो जमा थींदो। सिर्फ़ पैसा न जमा करो, ये सुठा संकल्प बोल कर्म करे पंहिंजो सुठे कर्मनि जो खातो जमा करो, जो असां सां गॾु ॿिए जन्म में हलण वारो। मां आत्मा सां गॾु छा वेंदो ॿिए जन्म में, मुंहिंजा हाणे जा सुठा बोल, सुठो संकल्प, सुठा कर्म ई मूंसां गॾु वेंदा, बाक़ी त मां आत्मा ये शरीर बि न खणी वेंदो। स्लोगन आहे स्वयं खे ईश्वर मर्यादाउनि जे कंगन में बंधी वठो त सर्व बंधन समाप्त थी वेंदा। माण्हू चवंदा आहिनि असांखे इहो बंधन आहे, इहो बंधन आहे, इहो बंधन आहे, असां कीअं करूं। ख़ासि कर के माण्हू खे चओ भई रोज़ ज्ञान ॿुध था करो, चवंदा ॾाढो कमु आहे, छा करां, ॾाढो बंधन आहे। पोइ रोज़ रोटी कीअं था खायो था? रोटी खाइण जो टाइम आहे माण्हू वटि, लेकिन भॻवान जो नाम ज्ञान ॿुधण जे लाइ माण्हुनि वटि टाइम न हूंदो। चवंदा मां ॾाढो बिज़ी रहंदी आहियां। अरे अहिड़ो छा बिज़ी रहंदा आहियो, कम से कम बिज़ी रहंदा आहियो, लेकिन जीवन में सुख शांति त हुजणी खपे न। त बाबा चवनि था कि सर्व बंधननि सां मुक्त कॾहिं थींदा, जॾहिं तव्हां सदा सोचो कि सभु परमात्मा जो कमु आहे, ही सभु परमात्मा जो आहे, उहो ई मूंखां कराईंदो। त शांति सां असांखे परमात्मा जो ज्ञान ॿुधो, बाक़ी सभु काम उहो कराईंदो। शांति सां तव्हां थोरो देरि वेही करे परमात्मा खे यादि करो, बाक़ी सभु कम उहो कराईंदो। सॼो ॾींहुं थोड़ी करिणो आहे, लेकिन कर्म कंदे बि असांखे परमात्मा खे यादि करे हर कमु करिणो आहे।
हुन जे ज्ञान जो मनन चिंतन करे करे हर कर्म करणो छो सभु कुछ भॻवान जो ई आहे। ॾिसो सभु कुछ भॻवान जो सम्झी करे कंदा उनजो असांखे मर्यादा ई ॾिनी अथई, उनखे धारण करे हलंदा। बाबा चवंदा तव्हांजा सभु बंधन बि समाप्त थी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।